शहदाद कोट में सिपको पारां बिजली वापेदारनि ॾांहुं गैर क़ानूनी डिडक्शन बिल मोकिलण ऐं हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ऐलान 3 ॾींहनि वारे एहतजाज जे ॿिए ॾींहं ते बि STP जे कारकुननि ज़िले सदर कामरेड हयात उन्नीअ जी अॻुवाणी में प्रेस क्लब खां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त गर्मी में एहतजाज रैली कढी मोटो चौक ते एहतजाजी कैंप क़ाइमु करे 3 कलाक अलामती बुख हड़ताल कई, जिते हिमायत में PP शहीद भुट्टो ज़िलई अॻुवाण मुनीर बरोई, SUP ज़िलई अॻुवाण हाकिम मुस्तोई, अलादाद खुश्क ऐं नामियारो सोशल एक्टिविस्ट मंसूर जरवार शिरकत कई। कैंप में मौजूद मछलर मुज़ाहिरीन सिपको अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। इन मौके ते ख़िताब कंदे कामरेड हयात उन्नीअ शबीर मक्सी इमदाद सुमरो ॿियनि चयो त सिपको अमलदारनि जो ॾींहों ॾींहुं बिजली जे सार्फिन सां नाजाइज़नि जो सिलसिलो तेज़ थींदो पियो वञे, जंहिंमें गैर क़ानूनी डिडक्शन बिल मोकिलण ऐं कटियल मीटरनि ॾांहुं यूनिट चार्ज करणु शामिल आहिनि। हुननि सिपको सखर रीजन जे CEO ऐं 2 आला अमलदारनि खां मुतालबो कयो त सिपको अमलदारनि जे सार्फिन ॾांहुं मोकिलियल गैर क़ानूनी बिलनि ऐं हथरादू लोड शेडिंग जो नोटिस वठी अमलदारनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करे सार्फिन जो अज़ालो कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk